हराई अॼु जेके दोस्त जेके सिंधी अदबी संगत जी इलेक्शन में हिकिड़े नए पैनल जो दोस्त बीठा आहिनि ऐं मूंसां हिन सिलसिले में मिलण आया आहिनि त मां उनजो थोराइतो आहियां। जेतोणीकि मां सिंधी अदबी संगत जो पाण कॾहिं मेंबर रस्मी तरह न रहियो आहियां, पर सिंधी अदबी संगत खे मूं हमेशह पंहिंजो सम्झो आहे ऐं हिकिड़े ज़माने में कराची सिंधी अदबी संगत जो मां सरगर्म हिसो हुउसि, मेंबर न हुउसि रस्मी तरह, पर उन ज़माने में इहो 90 जो दहाको उते मां तमामु रेगुलर ईंदो हुउसि, ॼण त उन्हनि जो अमली तरह मेंबर हुउसि, पर सिंधी अदबी संगत पढ़ंदारो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त गुज़िरियल वॾे अरसे खां सिंधी अदबी संगत हिकिड़े शदीद तंज़ीमी ऐं हिकिड़े कारज जे बहिरान जो शिकार आहे ऐं मां सम्झां थो त तंज़ीमी बहिरान बि तॾहिं पैदा थींदा आहिनि जॾहिं आदर्शी या कारज जो बहिरान पैदा थींदो आहे। उहो फ़र्दु हुजे या तंज़ीम हुजे, जॾहिं तव्हां वटि फ़िक्र जी मर्कज़ियत नथी रहे या को आदर्शी कारज नथो रहे उन त पोइ ज़ाहिर आहे त पोइ गिरोहबंदियूं, शख़्सी मसइला, तज़ाद, इहे सभु शयूं कमु अचनि थियूं। इन करे मां सम्झां थो त सिंधी अदबी संगत जो हिकिड़े बहिरान जो शिकार थियणु ऐं ईअं गिरोहनि में विरहाइजणु, इहो असां सभिनी जे लाइ इंतिहाई ॾुखोईंदड़ ॻाल्हि बि आहे ऐं परेशानी जी ॻाल्हि बि आहे। हाणे असांखे घणी ख़ुशी थी हुई त सिंधी अदबी संगत खे वरी ॿिनि धड़ जेके थिया उन्हनि खे अदालत ई सही पर गराए छॾियो, पर अमली तरह ईअं थी न सघियो आहे। सो हाणे मां सम्झां थो त हीअ जेका इलेक्शन थिए पई इन में मूंखे ख़बर न आहे त ॿिया पैनल कहिड़ा बीहनि था या ॿिया दोस्त कहिड़ा साम्हूं अचनि था ऐं गुज़िरियल महीनो सवा खां मां बीमार न आहियां, पर उनजे बावजूदि मां सम्झां थो त सिहतमंद मुक़ाबिलो थियणु खपे ऐं नवनि दोस्तनि खे ॿिए मौक़ो मिलणु खपे ऐं नवनि दोस्तनि खे बि इहो स्पेस मिलणु खपे त हू पंहिंजा ख़्याल, हू पंहिंजा इरादा, हू पंहिंजी कमिटमेंट, हू पंहिंजे कारज जो तसवर साम्हूं आणनि पंहिंजी प्रैक्टिस में। इन करे मां सम्झां थो त जीअं माज़ीअ में सिंधी अदबी संगत हिकिड़ी सही माना में जमहूरी स्पिरिट वारी तंज़ीम हुई, जंहिंमें मुख़्तलिफ़ ख़्यालनि ऐं मुख़्तलिफ़ पैनल दोस्तनि जा बीहंदा हुआ, इलेक्शनूं थींदियूं हुयूं, मुक़ाबला थींदा हुआ ऐं इहा सॼी शइ सिंधी अदबी संगत खे कमज़ोर न कंदी हुई पर उनखे सघारो कंदी हुई। पर हाणे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त उहो जेको आहे चटाभेटी आहे जमहूरी, उहा बजाए उनखे सघारो करण जे उहा उनखे कमज़ोर करण जो बुनियादु बणिजे थी ऐं इहा ॾाढी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। त इन करे मां सम्झां थो त सिंधी अदबी संगत जो इहो ई हल आहे जंहिंखे मां जंहिंमें 3 नुक़्ता तव्हांजे साम्हूं रखां थो। पहिरीं ॻाल्हि त तंज़ीमुनि जो जेको स्पिरिट आहे, जेको तंज़ीमुनि जो जेको रूह ऐं जोहर आहे, उहो उनजो मक़सदु आहे, उनजा आदर्श आहिनि। इन करे सिंधी अदबी संगत पंहिंजो उहो औज वापसि मोटाए ऐं उनखां वधीक अॼोके दौर जे तक़ाज़ाउनि खे साम्हूं रखंदे अॻिते वधे। उन जो पहिरियों शर्त आहे त उनजा आदर्श वापसि मोटनि, उनजो कारज वापसि मोटे ऐं उहा पंहिंजे समाज जी उहा नुमाइंदगी करणु शुरू करे जेका उनजी माज़ी जी रिवायत हुई। ॿी ॻाल्हि त हे जेके जमहूरी चटाभेटियूं आहिनि इनखे कमज़ोरी में तब्दील करणु, इनखे फ़साद में तब्दील करणु या हिकिड़े नफ़रत अंगेज़ कल्चर में तब्दील करण जे बजाए उनखे हिकिड़े दोस्ताणे चटाभेटी वारे जमहूरी कल्चर में तब्दील कजे त भली हिक ॿिए सां मुक़ाबिलो कजे, मुक़ाबले खां पोइ जेको नतीजो अचे हिक ॿिए सां वाज़ो पाए मिलिजे ऐं वरी तंज़ीम लाइ सोचिजे ऐं उनखे त मां सम्झां थो ॿियो तरीक़ो इहो आहे। ऐं टियों त मां हमेशह इन ॻाल्हि जो क़ाइल रहियो आहियां त मां न पुराणनि जे ख़िलाफ़ु आहियां, पुराणो हुजणु ख़राबु ॻाल्हि न आहे ऐं पर जेके नवां दोस्त साम्हूं अचनि था नए इरादे सां या नए स्पिरिट सां, उन्हनि खे बि मौक़ो मिलणु खपे त उहे पंहिंजी साम्हूं अचनि ऐं पंहिंजी ऐं इहे इन तरह सां ई ज़ाहिर आहे त तंज़ीमूं सगारियूं थियनि थियूं। त मूंखे उमेदु आहे त हीअ पैनल ऐं जेके ॿिया पैनल बीहंदा उहे उन जमहूरी कल्चर सां हिक ॿिए सां दोस्ताणे चटाभेटी जे अंदाज़ सां मुक़ाबिलो कंदा ऐं सिंधी अदबी संगत खे वरी उहो हिकिड़ो बहितर दौर या औज मोटाए ॾियण में किरदारु अदा कंदा, जंहिंजी असां सभिनी जी ख़्वाहिश आहे। मुंहिंजी त ख़्वाहिश इहा आहे त उहो ई जंहिंमें दोस्त बीह रहिया आहिनि उहा न पर जेके बि अदबी संगत जूं जेके शिकिलियूं आई बिल्कुलु नओं पैगाम पैनल दोस्त जो जेके तव्हां सभु दोस्त आया आहियो, पर जेके बि मौजूदु धड़ा आहिनि जेके उहे मां सम्झां थो त उन्हनि जो
हिकु दफ़ो वरी दोस्तानो इंज़माम ऐं सिंधी अदबी संगत जी वहदत, सिंधी अदबी संगत जो उहो कारज वापसि अचणु, इहो रुॻो सिंधी अदबी संगत जी कामयाबी न हूंदी पर असां सभिनी समाज जे अदीबनि लेखकनि जी ऐं हिन समाज जी नुमाइंदगी हूंदी। मां नेक तमन जो इज़हार कयां थो तव्हां पंहिंजे बीठा आहियो, तव्हां बिल्कुलु तव्हांजो हक़ आहे, तव्हां मुक़ाबिलो कयो, दोस्त तव्हांखे मदद कनि ऐं ईअं ई ॿियनि दोस्तनि जी ऐं ॿियनि पैनल्स जो बि इहो हक़ आहे त उहे तव्हां सां मुक़ाबले में अचनि ऐं हिकिड़े जमहूरी ऐं दोस्ताने माहौल में इहा मुक़ाबिलो थिए। पर मां तव्हांखे बि इहा गुज़ारिश कंदुसि, जेके ॿिया पैनल उन्हनि खे बि गुज़ारिश आई कंदुसि त हीअ जेका अदबी संगत जे अंदरि हिन उहिदनि ते बीहण जी ॻाल्हि आहे, इहा शख़्सी न हुअणु खपे, इहा आदर्शी हुअणु खपे ऐं दोस्तानी हुअणु खपे ऐं उनजो महवर ऐं बुनियादु सिंधी अदबी संगत हुजे, न कि गिरोह ऐं पैनल। ऐं ही फ़क़ति आरज़ी शयूं प्रोसीजरल आहे पर असुलु मक़सदु ऐं हदफ़ जेको आहे उहो सिंधी अदबी संगत जी उहा हैसियत बहाल करणु ऐं उनखे नए दौर जे हिसाब सां अञा अॻिते वधणो आहे। सो तव्हां दोस्तनि खे मां शाबाश ॾियां थो, तव्हां हिकिड़े पैनल तौरु बीठा आहियो। हिकिड़ी मूंखे तव्हां में खोट महसूसु थिए थी त तव्हां का बि फीमेल पाण सां गॾु, मिड़ी कोटारी ॻाल्हि न आहे पर इहो तवाज़ुन हुअणु खपे। उहो ईअं त फीमेल बिना मुक़ाबिले सुठी थी। अच्छा ठीकु आहे, हा दिलि सां ठीकु आहे, पोइ त मां मुतवाज़िन, तव्हांखे शाबाश हुजे, वॾी महिरबानी। थैंक यू।